अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ने दास्ताने मोहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मी आसण। छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 15। नंबर 2। इल्मी मालूमात ऐं तजुर्बात। जॾहिं मुस्लमान जी जुदागाना क़ौम इस्लाम जे दीन मुकमल हुअण पाकिस्तान खे निज़ाम इस्लामीअ जे मर्कज़ करे कतब आणण जो ख़्यालु दिमाग़ में वेही वियो त पोइ उन लाइ जवाज़ पैदा करण लाइ किताब पढ़णु शुरू कयो। उन वास्ते मूंखे हेठियनि ज़रियनि मां मदद वठणी पई। नंबर 1, हिंदुस्तान में मुस्लिम तारीख़ जी मालूमात। नंबर 2, सर सैयद अहमद ख़ान ऐं अलामा इक़बाल जी किताबुनि जो मुतालियो। नंबर 3, ख़ाकसार तहरीक जे बानी अलामा मशरिक़ीअ जा किताब। नंबर 4, मुस्लिम लीग लिटरेचर। नंबर 5, फ़स्ताई नज़रिए बाबति सियासत। उन मुताले मां मूंखे जेकी हासिलु थियो उन जो मुख़्तसर ज़िक्र हेठि ॾिजे थो। नंबर 1, हिंदुस्तान जी मुस्लिम तारीख़। हिन जे मुताले बाद मालूम थियो त बरे सग़ीर हिंद में घणी वक़्त खां उलमा इकराम ऐं सूफ़िया उज़ाम में ॿिनि ख़्यालनि जा माण्हू मौजूदु हुआ। हिकिड़नि जो चवणु हो त जंहिं सूरत में मुस्लमाननि जो घणो तादाद मकानी माण्हुनि मां तब्दील थियल हो, उन्हनि जी ज़ुबान, कल्चर, तारीख़ी रिवायात, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद लोकल माण्हुनि सां हिकु जहिड़ा हुआ। हू हिंदुनि जे मुक़ाबले में तादाद में थोरा हुआ। मकानी माण्हुनि में इख़्तिलाफ़ हुअण करे मुस्लमान आरज़ी तौरु तलवार जे ज़ोर ते मथनि मुसलत थी विया हुआ, पर उन तसलुत जो घणे वक़्त ताईं क़ाइमु रहणु मुमकिन न हो। तंहिं करे मकानी हिंदुनि सां तालीफ़ क़ुलूब ऐं मुहबत जे ज़रिए हिकु थी खेनि हुकूमत जे कारोबार में शरीक करे कमु हलाइण लाइ वधीक दानिशमंदाना क़दम हो। नंबर 2, ॿियनि जो चवणु हो त मुस्लमान मज़हबी नस्ली नुक़्ता निगाह खां हिंदुनि खां बरतर ऐं आला हुआ। उहा संदन लियाक़त ऐं क़ुवत हुई जंहिंखे हिंदुनि ते हाकिम बनायो हो। संदन मंज़िल मक़सूद ॿियनि मज़हबनि खां अलहदा रही पंहिंजी बरतरी क़ाइमु रखणु हो। उन लाइ मुस्लमाननि जी जुदा क़ौमी तनज़ीम ऐं इतिहाद खे मुस्तहकम बनाए संदन हासिल कयल तसलुत खे क़ाइमु रखणु ज़रूरी हो। अहिड़ीअ तरह ज़हीन ऐं मज़हबी नज़रियनि में बि ॿिन्ही गिरोहनि जा नुक़्ता निगाह अलहदा हुआ। पहिरें गिरोह जो ख़्यालु हो त जंहिं सूरत में जुमिले मज़ाहिब जे पोयां बुनियादी वहदत कमु करे रही हुई, मुख़्तलिफ़ अदवार में माण्हुनि जी ज़हनी सलाहियत ऐं हालत मुताबिक़ फ़रूई ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ थियल हो। इस्लाम दीन फितरत हो जंहिंजो मदार मुहबत ते हो, जंहिंजे वसीले माण्हुनि में इतिहाद पैदा करे अमन ऐं तरक़ी हासिलु थी सघे थी। तंहिं करे हिंदुस्तानियुनि में बिना तमीज़ मज़हब जे इतिहाद पैदा करे बका ऐं बाहमीअ जे उसूल ते हिक ॿिए खे वेझो आणण सां मक़सदु पूरो थी सघियो थिए। उहा ई दीन फितरत जी तक़ाज़ा हुई। ॿिए गिरोह वारनि जो चवणु हो त मुस्लमान मज़हबी ऐं इख़लाक़ी तौरु हिंदुनि खां अरफ़ा ऐं आला हुआ। उन करे मुस्लमाननि जी जुदा तनज़ीम जी ज़रूरत हुई। मुस्लमाननि जी असुलु मिशन उहा हुई त जुमिले मकानी माण्हुनि खे तबलीग ऐं जिहाद जे ज़रिए मुस्लमानी मज़हब ते आंदो वञे। उन करे मुस्लमाननि जी तनज़ीम ऐं इख़लाक़ी दुरुस्तीअ ज़रिए इक़्तिदार जो क़ाइमु रखणु ज़रूरी हो। उन करे उन गिरोह जे दरवेश मुस्लमाननि खे इख़लाक़ी तरबियत ॾियण ऐं ग़ैर मुस्लमान खे मुस्लमान बनाइण तरफ़ ज़्यादा तवजो ॾिनो। अॻिते हली उन्हनि ॿिन्हिनि गिरोहनि जे पोइ लॻनि संदन नुक़्ता निगाह खे फ़लसफ़नि जी सूरत ॾियारी। पहिरीं गिरोह वहदतुल वजूद जे फ़लसफ़े जो आधार वरितो, जो वेदांत जे बुनियाद ते बर्पा कयल हो, जंहिं मुताबिक़ बुनियादी तरह वजूद हिकु हो। उन जा पासा बि हुआ। जन नज़र ऐं अकुल जी कोताहीअ करे दोहीअ जी सूरत अख़्तियार ते कई। ॿिए गिरोह वहदतुल शहूद जे फ़लसफ़े खां मदद ते वरिती, जो फ़लसफ़ो ज़राश्तर जे दोहीअ जे बुनियाद ते तामीर थियल हो। उन मूजिबि ख़ैर ऐं शर खे ॿ जुदा वजूद करे मञियो थियो वियो। उन्हनि ख़्यालनि खे सियासी तरह ताक़त ऐं अहमियत ॿिनि मुस्लमान हाकिमनि जे दौर में मिली। पहिरें गिरोह जी सरपरस्ती अकबर आज़म मुला मुबारक संदसि ॿिनि पुटनि ऐं अबुल फज़ल ऐं फैज़ीअ जे मशवरनि सां कई थिए, जंहिंजी ॿियनि मज़हबनि जे आलमनि बि हिमायत कई थिए। ख़्वाजा मुइनुद्दीन चिश्ती ऐं उन जा पोइलॻ नज़राए वहदतुल वजूद जा हिंदुस्तान में बानी हुआ।
ॿिए गिरोह जी तरफ़दारी औरंगज़ेब आलमगीर जे दौरे हुकूमत में हज़रत ग़ुलाम अहमद साहब रब्बानी सरहदीअ जी तालीम जे मदार ते ज़ोर वरितो हो। तारीख़ शाहिदी ॾिए थी त पहिरीं नज़रिए जे सबबि अकबर आज़म जे ॾींहंनि में मुग़ल साम्राज ताक़तवर थियो। अक़लियत में हुअण जे बावजूदि मुस्लमान बरे सग़ीर ते हुक्मरान रहिया ऐं ॿिए नज़रिए जे औरंगज़ेब आलमगीर जे ॾींहंनि में आरज़ी कामयाबीअ खां पोइ मुग़ल सल्तनत जो ज़वाल शुरू थी मुस्लमाननि जो तसलुत बरे सग़ीर तां ख़तमु थी वियो। उन्हनि ॿिन्ही नज़रियुनि जा पोइ लॻ मुस्लमाननि जी हुकूमत वञण बाद बि बरे सग़ीर में हलंदा आया। अंग्रेज़ी दौरे हुकूमत जे अवल में पहिरें नज़रिए जे पोइ लॻनि देवबंद में मरकज़ क़ाइमु करे हिंदुनि जी शमूलियत सां वरी मुस्लमाननि जी विञायल इक़्तिदार हासिल करण लाइ कोशिशि कई। उन्हनि मां ॿिनि बुज़ुर्गनि शाह इस्माइल ऐं सैयद अहमद बरेलीअ जूं कोशिशूं नाकामयाब वयूं। उन इहो गिरोह 1857 ईस्वीअ जे जंग आज़ादीअ लाइ हिंदुनि जी शमूलियत में हिसो वरितो पर नाकामयाब थिया। उन वक़्तु धारे हिकु साहब सर सैयद अहमद ख़ान जो अंग्रेज़नि जी नौकरीअ में हो बदिलियल हालत खे मद्देनज़र रखी मुस्लमाननि जे तरीक़ेकार लाइ नए सिरे पॉलिसी मुरतब कई। हिन साहिब इस्लाम जी जदीद नमूने ते तशरीह कई। हिन साहिब जी राय मुताबिक़ अंग्रेज़ बरे सग़ीर ते जदीद इल्म ऐं साइंस जे आधार ते क़ाबिज़ थिया हुआ। समूरे मुल्क ते हिननि जो कब्ज़ो थी चुको हो। जदीद असले सां मुसलह हुअण करे संदन इख़राज क़रीबन नामुमकिन हो। उन करे आईंदा मुस्लमाननि जे मुस्तक़िल मफ़ाद खे बचाइण ख़ातिर उहो अमर लाज़मी हो त मुस्लमानी हुकूमत जा ख़्याल तर्क करे अंग्रेज़नि जी हिमायत कजे। उन ई तरह सां मुखालफ़त खां बची मुस्लमान पंहिंजा हक़ महफ़ूज़ रखी सघंदा। ॿिए तरफ़ हज़रत देवबंद जो चवणु हो त अंग्रेज़नि जे ग़ुलामीअ ते मुस्लमाननि खे मानूस कराइण मंझंदि बुज़दिली बेग़ैरती पैदा कराइण जे मुतरादिफ़ थींदो ऐं जज़्बा आज़ादी मंझां निकिरी वेंदो। उन करे मुल्की आज़ादीअ लाइ जिदोजहद जारी रखणु ज़रूरी हुई। गौर करण बाद मालूम थींदो त ॿई धुरियूं कुझु क़दुरु सही ऐं कुझु क़दुरु ग़लति हुयूं। मुस्लमान संदन मौजूदा हालत में जा मुग़ल शहनशाहीअ दौर में अयाशी करे वेतर ख़राब थी वियल हुई। अहिड़ी पोज़ीशन में न हुआ जो अंग्रेज़नि जो मुक़ाबिलो तनहा करे विञायल वक़ार हासिल करे सघंदा। तंहिं करे ॿाहिरीं ताक़त जे आधार ते हुकूमत हथु करण जा ख़्वाब लहण में हज़रत देवबंद वारा ग़लति हुआ। सर सैयद अहमद ख़ान जी पॉलिसीअ मुताबिक़ मुस्लिम मुस्तक़िल मफ़ाद आरज़ी तरह पंहिंजे मफ़ाद जी हिफ़ाज़त करे सघिया थे, लेकिन दाइमी तौर उहा पॉलिसी संदन ऐं मुल्की मफ़ाद जे ख़िलाफ़ हुई। सर सैयद अहमद ख़ान जे नज़रिए मुस्लमाननि खे मुल्की मफ़ाद खां ज़्यादा फ़िरके वाराना मुस्तक़िल मफ़ाद जे तहफ़ुज़ जी तालीम ॾिनी थे। आरज़ी तरह केतिरे क़दुरु बि उहा पॉलिसी फ़ाइदेमंद थी सघे हा, पर इनकार वतन ते हिकु फ़िरके जे मफ़ाद लाइ कमु करणु देरपा मसलहतुनि जे ख़िलाफ़ हो। अहिड़ीअ तरह अॻियनि ॿिनि गिरोहनि जा पोइ लॻ मुस्लमान वरी विराइजी विया। हज़रत देवबंद मुल्क जी मजमूई मफ़ाद खे मद्देनज़र रखी अॻिते हली कांग्रेस सां गॾिजी कमु करण खे तरजीह ॾिनी। सर सैयद अहमद ख़ान गिरोह जे मुस्लमाननि अॻिते हली अंग्रेज़नि जे मशवरे सां फ़िरके वाराना मुस्लिम लीग बर्पा करे उन जे ज़रिए कमु करणु शुरू कयो। इब्तिदा में मंझंदि घणो इख़्तिलाफ़ कोन हो। मुस्लमाननि मां केतिरा क़ौम परस मुस्लमान मुस्लिम लीग सां तालुक़ रखियो आया। संदन कोशिश हुई त उन करे कांग्रेस ऐं मुस्लिम लीग खे गॾे मुल्क जी आज़ादीअ लाइ कमु आण करे मुल्क जी अंग्रेज़नि ख़िलाफ़ मजमूई ताक़त वधंदी। जिना साहब मुंड में क़ौम परस्त कारकुन हो त उन ई नुक़्ता निगाह खां मुस्लिम लीग में शमूलियत अख़्तियार करे ॿिन्ही जमायतुनि खां लखनऊ पैक्ट करायो। उन करे कांग्रेस मुस्लमाननि जी जुदा चूंडुनि जो हक़ तस्लीम कयो ऐं उन जे एवज़ में मुस्लिम अक्सरियत वारनि सूबनि जी नुमाइंदगी घटाए उन्हनि में ग़ैर मुस्लमान खे अक्सरियत ॾिनी वई। चंद सीटूं मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि जे मुस्लमाननि खे वधाए ॾिनियूं वयूं। जीअं मुल्क खे वधीक आइनी सुधारा अंग्रेज़नि तरफ़ां मिलण जो इम्कान पैदा थियो, तीअं यूपी ऐं सीपी जे मुस्तक़िल मफ़ाद खे ख़तरो नज़र ईंदो। जीअं कांग्रेस वारा आज़ादीअ जी हलचल तेज़ कंदा विया, तीअं ही बि सौदागरीअ जे तरीक़े ते पंहिंजूं घुरूं वधाईंदा विया। एतिरे क़दुरु जो गोलमेज़ कॉन्फ्रेंस जे मौक़े ते उहे घुरूं वधी जिना साहब जे 14 लफ़्ज़नि में नमूदार थियूं, पर उहे सभु घुरूं जुदा मुस्लिम अक़लियत तरफ़ां हुयूं, जंहिंजे हुसूल जो मदार अंग्रेज़नि जी मदद खां सवाइ ॿियो कोन हो। ऐं उन ई वक़्तु अलामा मोहम्मद इक़बाल इलाहाबाद में
मुस्लिम लीग जे सालियाना इजलास वक़्तु संदसि ख़ुतबा सदारत में उन मसइले खे नई तश्कील ॾिनी त मुस्लमान मज़हब जे बुनियाद ते वहदत ख़्याल ऐं अमल करे जुदा क़ौम हुआ। उन्हनि जी क़िस्मत मुस्लिम अक्सरियत वारनि सूबनि में जुदा हुकूमत ठाहिण में मुज़मर हुई। को बि नओं नज़रियो माण्हुनि ते जल्द असरु न कंदो आहे जेसीं ताईं कि हालतूं साज़गार न थियनि। लेकिन कांग्रेस जे कारकुननि पंहिंजे तनज़ीम जे भरोसे ऐं दुनिया में मुरब जदीद क़ौमियत जे उसूल खे मद्देनज़र रखी बरे सग़ीर हिंद जे मख़सूस हक़ीक़तुनि खां मुंहुं मोड़े मुतहदा क़ौमियत हिंद जे उसूल ते क़ाइमु रहंदा आया। सिंध में असां सिंध इत्तेहाद पार्टीअ जे बुनियाद ते जमायत ठाही, असेंबलीअ में कमु करणु शुरू कयो हो, लेकिन सवाइ प्रोग्राम जे असांखे कंहिं नज़रिए जी पुष्ट कान हुई। उन वक़्तु धारे मौलाना उबैदुल्लाह सिंधी 24 सालनि जी जलावतनीअ बाद मोटी सिंध में आयो हो। हू देवबंद जे मकतब फ़िक्र जो हामिल हो। हिन दुनिया में अफ़गानिस्तान, रूस, तुर्की, अरब ममालिक सैर करे हालात खे जांचे गौर ऐं फ़िक्र बाद नई नज़रिए जो इज़हार कयो त हिंदुस्तानी हिकु क़ौम न हुआ ऐं न मुस्लमान जुदा क़ौम हुआ, बल्कि बरे सग़ीर हिंद जाग्राफ़ियाई हदुनि, ज़ुबानुनि, कल्चरनि, सियासी इक़्तिसादी मफ़ाद जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ क़ौमुनि जो मजमूओ हो जे सिर्फ़ु बाहिमी ताउन सां आज़ादी हासिल करे सघिया थे। उहो नओं लफ़्ज़ नुक़्ताए निगाह हो। कांग्रेस कारकुननि उन खे संदन सियासी नज़रिए ऐं मफ़ाद जे ख़िलाफ़ु सम्झियो। मुस्लिम लीग जा मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि जे मुस्लिम मुस्तक़िल मफ़ाद जी नुमाइंदा जमायत हुई, उन बि उन्हीअ खे संदन मफ़ाद जे ख़िलाफ़ु सम्झियो। हिंदुस्तानी सियासतदाननि मां सिर्फ़ु हिकु राजा गोपाल आचार्य हो जंहिं उन नज़रिए जी हिमायत कई, पर हिन खे कंहिं न ॿुधो। आउं ख़्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदीअ जे असर हेठि फ़िरका परस्त बणिजी वियो हुउसि, लेकिन सिंध सां इब्तिदा खां वठी मुहबत हुयमि। सिंध जे ग़रीब अवाम जी मुहबत सिंध जे मुतरादिफ़ थिए सम्झियमि। उन वक़्तु सिंध अंदरि 3 मुस्तक़िल मफ़ाद तबिका हुआ जन अवाम जो इस्तेसाल ते कयो। नंबर 1 व्याज खोर ऐं वापारियुनि जो गिरोह, नंबर 2 कामोरनि जो गिरोह, नंबर 3 ज़मींदार ऐं जागीरदारनि जो गिरोह। पहिरें ऐं ॿिए गिरोह में अक्सरियत हिंदुनि जी हुई ऐं 3 में अक्सरियत मुस्लमाननि जी हुई। असां अवल में पहिरें गिरोहनि जे चंबे मां अवाम जी जान छॾाइण लाइ प्रोग्राम रिथे कमु करणु चाहियो थे, छाकाणि त सिंध असेंबलीअ में मुस्लमान ज़मींदार ऐं जागीरदार मेंबर जो तादादु ज़्यादा हुअण करे असां टिनी गिरोहनि सां हिकु वक़्तु पुॼी न सघियासीं। असांखे कांग्रेस जमायत में उमेद हुई त हू हिंदुस्तान जे ॿियनि सूबनि वांगुरु हिते असांजी मदद कंदा, पर जुदा चूंडनि हुअण करे हिंदू मुस्तक़िल मफ़ाद वोटरनि जे असर हेठि हो, असांजी मदद करे न सघिया। जेतोणीकि असां ॻोठनि में साणनि शामिल थी गुज़िरियल प्रोग्राम जे बुनियाद ते कॉन्फ्रेंस में शिरकत पई कई। सिंध कांग्रेस कारकुननि जी अहिड़ी रवश करे असां रद्द अमल में अची बिना सम्झ जे वञी मुस्लिम लीग में शिरकत कई। असां सम्झो त उन ज़रिए मुस्लमाननि खे मुतहद करे अवामी मसइला हल कराए सघंदासूं, पर न तजुर्बो हो न पूरो सियासी शऊर हो, जंहिं करे असां उहो कोन सम्झी सघियासूं त जेकॾहिं हिते सिंध में कांग्रेस हिंदू मुस्तक़िल मफ़ाद जे ख़िलाफ़ु क़दम खणी नथी सघे त ॿिए तरफ़ मुस्लिम लीग मुस्लिम अक़लियत वारनि मुस्लमाननि जी मुस्तक़िल मफ़ादनि जो अॾो हुई। सिंध में उनखे ज़ोर वठाइण जो नतीजो उहो निकिरणो हो त हिते जा ख़ुदि मतिलब ज़मींदार मेंबर जे उहिदनि ख़ातिर हिंदुनि जी पोइलगी करे अवाम जे भले लाइ बावजूदु अक्सरियत हुअण जे कुझु करे नथे सघिया से अॻिते हली यूपी ऐं सीपीअ जे मुस्तक़िल मफ़ाद मुस्लमाननि सां मिली सिंधी अवाम जा हक़ नवनि हाकिमनि जे हवाले करे छॾींदा। पर जोश वक़्तु होश सालिम न रहंदो आहे। असांजी हालत बि उहा थी। तंहिं करे असां मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम खे हक़ीक़त सम्झी उन लाइ प्रचार करणु लॻासीं। उन प्रचार वक़्तु इस्लामी हुकूमत, फ़रोग़ इस्लाम, दुनिया जे मुस्लमाननि जे इत्तेहाद, ग़लबा इस्लाम जा नारा हयां विया ऐं माण्हुनि खे चयो वियो त दौरे ख़िलाफ़त राशिदा खे मोटाए आणींदासीं। असांखे उहो ख़्यालु न रहियो त जिन्ना ऐं लियाकत अली ख़ान कहिड़ी तरह इस्लाम जा अलमबरदार थी ख़िलाफ़त राशिदा जो ज़मानो आणींदा। उन तारीख़ खे यूपी मुस्लमान जे दिमाग़ ऐं पंजाबी मुस्लमान जे मुस्तक़िल मफ़ाद जी नई हुकूमत ते कब्ज़े जी ख़्वाहिश ज़ोर वठायो। असां सिंध में मज़हबी जुनून जज़्बे में लुड़ी वियासीं। असांखे पतो न पियो त केॾांहुं वञी रहिया हुआसीं। न मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जी सिंधी जुदागाना क़ौम जे नज़रिए असां ते असरु कयो, न हज़रात देवबंद जे आलमनि जे मशवरनि असांखे राह रास्त ॾेखारी।
हालात के मद्देनज़र रखी ख़ान बहादुर अल्लाह बख़्श सूमिरे उहा पॉलिसी अख़्तियार कई जेकॾहिं कामयाब थियण ॾियूं हा त सिंध हिन वक़्तु यूपी ऐं पंजाब जे मुस्तक़िल मफ़ाद जे तसलुत हेठि न रहे हा ऐं मुमकिन हो त पाकिस्तान ई मौजूदा सूरत में क़ाइमु न थिए हा। पर असां ते मज़हब जो जुनून सवार थी वियल हो, असां हालतुनि जो सही अंदाज़ो करे न सघियासीं। ॻोठ ॻोठ में वञी मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम ऐं इस्लामी हुकूमत ऐं पाकिस्तान जे क़याम जो प्रचार कयोसीं। मंज़िल गाह भेरे हिकु डठल ऐं वीरान मस्जिद जे सरकार खां कब्ज़े लाइ हलचल में हिसो वरितोसीं। मुस्लिम लीग खे सिंध में ज़ोर वठायोसीं। असांखे जोश में पतो न पियो त सर सैद वारो मुस्लमाननि खे हिंदुनि खां अलहदा रखण वारो नज़रियो आरज़ी ऐं यूपी मुस्लिम मुस्तक़िल मफ़ाद जे फ़ाइदे लाइ ईजाद कयल हो। अलामा इक़बाल जी मुस्लमाननि जी वहदत ख़्याल ऐं अमल जी बुनियाद ते ईजाद कयल नज़रिए जे पोयां पंजाबी मुस्लमाननि जी बरतरी फ़स्ताई नज़रिया ऐं सियासत ऐं शाइराना बुलंद ख़यालीअ खां सवाइ ॿी का सही हक़ीक़त कान हुई। असां लाइ मुस्लिम लीग इस्लाम जो निशान बणिजी वई। बावजूदि उन जे जो असांखे अक्सर मुस्लिम लीग कारकुननि जी शख़्सी इख़लाक़ी ऐं अंग्रेज़नि जी ग़ुलामाना ज़हनियत जो पतो हो, पर हिंदू मुस्तक़िल मफ़ाद जे ज़िद ऐं अल्लाह बख़्श मरहूम जे रवश एतिरो तंग कयो जो सभु ॻाल्हियूं पोयां उछलाए मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम मुस्लिम लीग वाहिद नुमाइंदा जमायत पाकिस्तान जे मुस्लमाननि जे मुतम निगाह जो प्रचार कंदा आयासीं। मूं न सिर्फ़ु सिंध में मुस्लिम लीग खे ज़ोर वठाइण लाइ कोशिशि कई, पर ऑल इंडिया मुस्लिम लीग जी वर्किंग कमेटी ऐं कमेटी ऑफ एक्शन ते मुसलसल कमु करे ऑल इंडिया मुस्लिम सियासत में हिसो वरितो। ख़ाकसार तहरीक में बि उन ई जज़्बे हेठि दाख़िल थियुसि। अलामा इनायतुल्लाह ख़ान मशरक़ीअ जी इस्लामी तशरीह तरक़ी पसंदाना हुई। हिन जी तालीम में 3 ॻाल्हियूं निहायत उम्दा हुयूं। हिकु मुस्लमानी सलाहियत ते मदार रखंदड़ हुई। उहा कंहिं मख़सूस फ़िरक़े या गिरोह सां वाबस्ता न हुई। हर साल माण्हू मुस्लमान हो, पोइ हू कहिड़े बि मज़हब सां वास्तो रखंदड़ हुजे। नंबर 2, इस्लाम जो फ़रोग़ ऐं ग़लबो सही इख़लाक़ ऐं ख़िदमत ख़ल्क़ ज़रिए हासिल थी सघंदो। नंबर 3, मुस्लमाननि जे तरक़ीअ जो राज़ सादगी ऐं सिपाहियाना ज़िंदगीअ में मुज़मिर हो, लेकिन अलामा मशरक़ी जेतिरे क़दुरु इस्लामी तशरीह में बुलंद ऐं बाला हो, ओतिरे क़दुरु जज़्बाती हुअण करे केतिरियुनि ॻाल्हियुनि में ग़लति पॉलिसी अख़्तियार करे नाकामीअ जो बाइस बणियो। जहिड़ोकि हिटलर जे फ़स्ताई तहरीक खे मद्देनज़र रखी हिन ख़ाकसार हलचल ज़रिए जंहिंजो मदार तशद्दुद ते हो, मुस्लमाननि खे मुनज़्ज़म कयो ऐं तरबियत ॾियणु शुरू कई। जमहूरियत जे नज़रिए खे बेकार सम्झी डिक्टेटरशिप जी तालीम ॾिनी। जेतोणीकि नज़रियाती तौरु हिन सभिनी मज़हबनि जे सालिह माण्हुनि खे मुस्लमान सम्झी उन्हनि जी तनज़ीम करणु थे चाही, पर अमली तरह सां उन में मुस्लमान अक्सरियत शामिल कयाई। हिन ख़ाकसार तहरीक ज़रिए न सिर्फ़ु सियासत मुल्क में हिसो वरितो थे, पर मुस्लमाननि जी इस्लाही मुआशरती ऐं सिपाहियाना ट्रेनिंग में बि दिलचस्पी वरिती। जंहिं सूरत में जमहूरी सिरिश्तो राइज हो, उन करे चूंडुनि जे मामले में हीअ अवाम खे पंहिंजी राह ते राग़िब करे न सघियो। डिक्टेटरशिप जे उसूल में मञण ऐं सख़्तु ज़ाब्ता रखण करे मुख़लिस माण्हुनि खां सवाइ आम सियासी माण्हू संदसि तरफ़ अची न सघिया। अजन सवाइ हेठियूं ॻाल्हियूं संदसि नाकामी ऐं बदनामीअ जो बाइस बणियो। नंबर 1, लाहौर में शहीदगंज मस्जिद जे मामले में हुकूमत सां बेमौक़िया तसादुम करणु। नंबर 2, यूपीअ में शियनि ऐं सुन्नियुनि जे सदियुनि जे इख़्तिलाफ़नि खे ज़ोरीअ ठाह कराइण जी पॉलिसीअ करे हुकूमत सां टकर में अची जेल में वञण ऐं मुआफ़ी वठी ॿाहिरि निकिरणु। नंबर 3, मुस्लिम लीग लीडरनि सां तसादुम में अचणु। नंबर 4, महाबारी जंग जे अरसे में मिलिट्री ट्रेनिंग ख़ाकसार खे ॾियण करे अंग्रेज़ी हुकूमत खे ख़ौफ़ज़दा करण सबबि जेल में वञणु वग़ैरह। उन्हनि ॻाल्हियुनि संदसि बहितरीन निज़ाम जे बावजूदि अवाम वटि खेसि मरग़ूब न कयो। उन जा ॿिया बि केतिरा कारण हुआ। नंबर 1, हिन जी जमियत उलमा हिंद ऐं अहरारुल इस्लाम जी तरक़ी पसंद उलमा सां समझोतो न थी सघियो। नंबर 2, ख़ाकसार जमात में दाख़िल थियण बाद सभिनी कारकुननि खे संदन सख़्तु निगरानीअ हेठि रहणो थे पियो। नंबर 3, नाले ख़ातिर मजलिस ऐं मुशाविर रखियाई थे, पर उन्हनि जी सलाह ऐं मशवरे मूजिबि न थे हलियो। आऊं ऐं ॿिया केतिरा कारकुन जे उन जी तहरीक में हुआसूं, आहिस्ते आहिस्ते करे मजबूरन उन मां ॿाहिरि निकिरी वञी मुस्लिम लीग जे झोलीअ में किरियासूं। अजन सवाइ अलामा खे बि हेठियनि सबबनि करे शिकस्ता दिलि थी रद्द अमल में के अहिड़ा क़दम खणा पिया जे मुनासिब न हुआ।
हिन खे मालूम हो त हज़ारनि जे तादाद में मुस्लमाननि में हिन जज़्बा हुरियत पैदा कयो हो। हिन खे पतो हो त संदसि तहरीक में वॾी तादाद में सर्वेज कारकुन मौजूदु हुआ। संदसि कारकुन मुख़लिस, सादा मिज़ाज, बेलालच, पंहिंजो खाई कमु कंदड़ हुआ। हिन मुक़ाबिल तौरु ॾिठो थिए त मुस्लिम लीग जा लीडर फ़िरौन सिफ़त, अंग्रेज़नि जा पोइलॻ, इक़्तिदार जा बुखिया, मुस्तक़िल मफ़ाद रखंदड़ हुअण जे बावजूद बि मुस्लमाननि जी अक्सरियत हिननि जे पोयां हले थी। हू ऐं हुन जा पोइलॻ मज़हब जा पाबंद, निमाज़ बा जमात पढ़ंदड़, सादो खाईंदड़ ऐं पीअंदड़, चंदाबाज़ीअ खां पासे हुआ त बि अवाम खे मज़ाहिब जे नाले में गुमराह करे मुस्लिम लीग जे पोयां हलायो थी वियो। अहिड़ी हालत में खेसि जोश अचणु लाज़िम हो। अहिड़नि सबबनि करे संदसि हिकु पोइलॻ जिना साहब ते बम्बईअ में नाकाम हमिलो कयो। दिल्लीअ में मुस्लिम लीग कन्वेंशन जे मौक़े ते ज़ोरीअ मुस्लिम लीग लीडरनि खे नीचो ॾेखारण लाइ नाकामयाब कोशिश कयाऊं। उहा ॻाल्हि मुस्लिम तारीख़ में नई न हुई। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु सां बावजूदु सदाकत जे कुटुंब समेत सिर्फ़ु 72 अफ़राद हुआ ऐं ॿिए तरफ़ यज़ीद जे लश्कर में हज़ार माण्हू हुआ। जन रसूल जे ख़ुदा तरस ॾोहिटे खे फासिक फाजिर हुकुम जे चंद पैसनि ते शहीद करे सिर नेज़े ते घुमायो हो। मुस्लमाननि जे मुल्लनि हाकिमनि जे चवण ते दरवेशनि ऐं आलिमनि खे क़त्ल कराइण ऐं सख़्तियुनि करण लाइ फ़तवाऊं ॾिनियूं हुयूं। मंसूर हिलाज अलैहिर्रहम, इमाम अहमद बिन हम्बल, इमाम हनीफ़ा, सरमद, शम्स तब्रेज़, मखदूम बिलावल ऐं शाह इनायत अलैह जा नाला उन लाइ मिसाल तौरु पेश करे सघजनि था। असांखे मुस्लिम लीग में दाख़िल थियण खां पोइ तजुर्बे बाद पतो पवणु लॻो त मुस्लिम लीग जो इस्लाम सां को वास्तो न हो। उहा यूपी ऐं सीपी जे मुस्तक़िल मफ़ाद ऐं अंग्रेज़नि जे दलालनि जी जमात हुई। पर बावजूदु उन इल्म जे उन उमीद ते त मुमकिन आहे असां उन जी ख़ामियुनि खे दूरि करण में कामयाबु थी वञूं, उन में रही कमु कंदा आयासीं। उन सारे दौर में आऊं फ़स्ताई सियासत, फ़िरका परस्ती, मुस्लिम क़ौम जे धोखे ऐं पाकिस्तान जे चक में मां पाण छॾाए न सघियुसि। आम मुस्लमाननि जी उहा हालत हुई जो हिननि जी कसरत मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना हुसैन अहमद मदनी, ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जहिड़नि ख़ुदा तरस मज़हब जे पाबंदी क़ुर्बानीअ जे पुतलनि, जेल ऐं सख़्तियूं सहंदड़ मुख़लिस कारकुननि खे धिकारे फिटो कयो। उन्हनि जे एवज़ जिना, लियाकत अली ऐं ॿियनि केतिरनि ई बद किरदारनि इब्नुल वक़्त मज़हब खां आरी फ़िरौन सिफ़त लीडरनि खे इस्लाम जो अलमबरदार बनाए छॾियो। शुक्र आहे त आऊं ऐं ॿिया मुंहिंजा दोस्त मज़कूरा बाला क़ौम परस्त बुज़ुर्गनि जी तोहीन में शरीक न थियासीं। जॾहिं जिना साहब मौलाना अबुल कलाम आज़ाद खे हिंदुनि जो शोइब आहे सॼियो, जॾहिं अलीगढ़ जे शागिर्दनि मौलाना आज़ाद जी बेइज़ती कई, जॾहिं यूपी जे अंग्रेज़ परस्त नवाबनि मौलाना आज़ाद खे मुहाबिक छुटेरा लक़ब ॾिनूं त आम मुस्लमान तमाशबीन थी ॾिसंदा रहिया। असां बि बेवसीअ में वेचारा थी उहो तमाशो ॾिसंदा रहियासीं। जवानीअ जे करे जंहिं रद्द अमल में दाख़िल थियो हुउसि उन मां पाण छॾाए न सघियुसि। ऐं जॾहिं बि मुस्लिम लीग लीडरनि जी अहिड़ियुनि हरकतुनि खे ॾिठुमि थिए त उन लाइ संदन शख़्सी ख़ामियुनि खे जवाबदार ठहिराए मुस्लिम लीग जमात खे मुस्तस्ना सम्झियो। जवानी अंधी सॾिबी आहे, पर मूंखे जवानी उहे कम कराया जन जी सज़ा 13 सालनि जी नज़रबंदी ऐं जेलनि वसीले काटे चुको आहियां। पर उन ई करे मज़हब इस्लाम सिंधु देश, बलोचिस्तान, पख्तून एराज़िन ऐं बंगाल खे जो नुक़सानु पहुतो उन जो सदेबाब तॾहिं थी सघंदो जॾहिं उहो धोखे जो किलो पाकिस्तान ख़तमु थींदो। चवणी आहे त दोज़ख ॾे रस्तो बि चङनि इरादनि सां ॿधल थिए थो। उन वांगुरु मूं बि ख़ुदा शनासी, इस्लामी उसूलनि जी सरबलंदी, दुनिया खे दारुल इस्लाम बनाइण, रूहानी तरक़ीअ जे धोखे हेठि उहे करतब कया जिन खे ॾिसी हूं त शैतान बि शर्माइजी वञे। पर हिकु ॻाल्हि जो आधार अथमि त उहे सभु कम घटि कुल ग़लति नज़रियनि में फासण, तजुर्बनि जी न हुअण ऐं सादा मिज़ाजी सबबु ठॻिजी कया। अलाह शाहिद आहे त मूं ॼाणी वाणी जिना, लियाकत यूपी ऐं पंजाब जे मुस्तक़िल मफ़ाद वांगुरु पंहिंजी ज़ाती या तबक़ाती मफ़ाद खे सिद्ध करण लाइ उहे कम न कया हुआ, न वरी
सर ग़ुलाम हुसैन ऐं ॿियनि सिंधी मुस्लिम लीग लीडरनि वांगुरु इक़्तिदार जे क़याम लाइ यूपी ऐं पंजाबी साम्राजी जनता जी पोइलॻीअ में उहे कम कया हुआ। शेख अब्दुल मजीद सिंधी पहिरियों शख़्स हो जो उन धारियनि जे धोखे मां मुखालिफ़ थी मुस्लिम लीग खां ॿाहिरि निकितो ऐं वरी उन में दाख़िल न थियो। उन खां पोइ आउं पंहिंजे साथियुनि रईस ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान भुरगिड़ी ऐं हसन बख़्श शाह वग़ैरह सां ॿाहिरि निकितुसि। नंबर 3, अमली दाराए ख़िदमत। अॻे फ़सल में ज़िक्र कयो होमि त जॾहिं सिंध जे जुदाईअ जा आसार नज़र आया त ॿियनि कमनि तां हथु खणी सिंध जे सियासी पार्टी ठाहे उन जे ज़रिए कमु करणु लॻुसि। सिंध असेंबलीअ जूं चूंडूं इत्तेहाद पार्टीअ जे टिकेट ते लड़ी असेंबलीअ में चूंडिजी आयुसि। पार्टीअ जा मुख्य लीडर सर शाहनवाज़ ख़ान भुट्टो ऐं सर हाजी अब्दुल्ला हारून चूंडुनि में शिकस्त खाई विया हुआ। उन ते असां ख़ान बहादुर अल्लाह बख़्श सूमरे खे असेंबली पार्टीअ जो लीडर चूंडे कांग्रेस सां गॾु मुखालफ़त में वेही अवामी नुक़्ता निगाह खे सवालनि ठारावनि ऐं तक़रीरुनि ज़रिए असेंबलीअ जे अॻियां पेश कंदा रहियासीं। सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला जंहिंजा सिर्फ़ु 5 मेंबर चूंडिया हुआ, गवर्नर सर रांसलेट ग्राम तरफ़ां खेसि वज़ारत ठाहिण लाइ घुराइण बादि असांजे केतिरनि मेंबरनि खे वज़ारत जी लालच ॾेई पंहिंजे तरफ़ भॼाए वियो। मीर ग्रुप मीर बंदा अली ख़ान जी पोइलॻीअ में पहिरीं दगा ॾिनी। उन खां पोइ बिरादरम मीरा मोहम्मद शाह पार्लियामेंट्री सेक्रेटरीअ जो उहिदो वठी असां खां अलहदा थियो। हाणे पार्टीअ जो लीडर अल्लाह बख़्श सूमरो रहियो ऐं मोहम्मद हाशिम गज़ेदी सेक्रेटरी थी कमु करणु लॻा ऐं मोहम्मद हाशिम गज़दर सेक्रेटरी थी कमु करणु लॻा। सर ग़ुलाम हुसैन हिंदू आज़ाद पार्टीअ खे 2 उहिदा वज़ारत ऐं स्पीकर ॾेई पंहिंजे तरफ़ कयो। असां ऐं कांग्रेस पार्टी जॾहिं मुखालफ़त में वञी सरकारी कामोरनि जी रिश्वतखोरी ऐं अवाम जी ॿियनि मुश्किलातुनि जे उपटार करणु शुरू कई ऐं सिंध जे जुदा जायुनि ते गॾियल कॉन्फ्रेंस में हुकूमत जे ख़ामियुनि जो प्रचार कयो त हिंदू आम राय वज़ारत जी मुखालफ़त थियणु लॻी। जे हिंदुनि खे 2 जायुनि मिलण मां को नफ़ो कोन हो, उहो फ़ाइदो 2 शख़्सनि जो हो। हिंदुनि में सियासी शऊर हो जे शख़्सी ऐं मुल्की नफ़े जे विच में तफ़ावत मालूम करे सघिया थे। उन करे के हिंदू मेंबर वज़ारत धुर खे छॾे अची मुखालफ़त में वेठा हुआ। उन ते सर ग़ुलाम हुसैन मुस्लमान मेंबरनि खे हथु करण जी कोशिशि कई। जीअं त आउं इत्तेहाद पार्टीअ जो बानी ऐं रूहे रवां हुउसि, उन करे मूंखे फेराइण लाइ 3 तरफ़ां ज़ोर विधो वियो। सैयद मीरा मोहम्मद शाह ऐं साहिबज़ादे अब्दुल सत्तार जान सरहंदी मार्फत मूं ते शख़्सी असर आंदो वियो, पर उन में नाकामी नसीब थियण बाद हिननि मिस्टर मंगाराम टेलरामाणीअ जो मुंहिंजो थियोसॉफिस्ट दोस्त हो ऐं संदसि वालिद सन में हेड मास्टर थी रहण करे घणे वक़्त खां वाक़िफ़ हो। उन वक़्तु दादू ज़िलो लोकल बोर्ड में चीफ ऑफिसर हो जे मार्फत असर विझणु शुरू कयो। मिस्टर टेलरामाणी समझदार माण्हू हो। हिन खे चयो त सैयद सियासी अक़ीदनि में पको माण्हू हो। इत्तेहाद पार्टीअ जे बानियुनि मां उहा तवक़ो रखणु त पार्टीअ खे ख़ैरबाद चई शख़्सी लॻलाॻापन जे असर हेठि वञी सरकारी बेंचुनि ते वेहे नामुमकिन हो। अजन सवाइ आज़ाद ख़्याल माण्हू हुअण करे संदसि असर मथसि पइजी न सघंदो। उन ते हिननि नाराज़ थी ख़ान बहादुर नूर नबी ख़ान कलेक्टर दादूअ जे मार्फत हिन खे बिना सबब चीफ ऑफिसरीअ तां हटाए ख़ान बहादुर मोहम्मद अयूब ख़ान खोड़े जे सालेम या अब्दुल लतीफ़ पंवर खे चीफ ऑफिसर करे रखियो। मूं हुन बेवाजिबी क़दम ते असेंबलीअ में मुहमली जो ठहराउ पेश कयो। हिंदू मेंबरनि उन खे हिकु हिंदू ऑफिसर सां बेवाजिबी रवश सम्झी ठहराउ जी तरफ़दारी कई। अक्सर हिंदू मेंबर असां सां वोट ॾियण लाइ तयारु थी विया। जे ठहराउ पास थी वञे हा त उहो बेएतबारीअ जे ठहराउ वांगुरु सम्झो वञे हा। उन ते सर ग़ुलाम हुसैन दीवान भोज सिंह स्पीकर सिंध असेंबलीअ खे मिनत करे ठहराउ टाक आउट कराए छॾियो। अहिड़ीअ तरह वज़ारत बची वई, लेकिन वज़ारत धुर खे संदन कमज़ोरी मालूम थी वई। मुखालफ़त धुर जा हौसला बुलंद थी विया। अहिड़ी नाज़ुक हालत में वज़ारत घणो वक़्तु झटा करे न सघे हा। तंहिं करे सर ग़ुलाम हुसैन इत्तेहाद पार्टीअ सां समझौतो करण लाइ गुफ़्तगू कई। कुझु वक़्तु ॻाल्हियुनि हलण बाद इत्तेहाद पार्टी गॾियल प्रोग्राम जे बुनियाद ते वज़ारत सां गॾिजी कमु करण जो फ़ैसिलो कयो, लेकिन मुखालफ़त में बदस्तूर रही नुक्ताचीनी करण जो हक़ क़ाइमु रखियो।
उन ठराव मूजिबि वज़ारत जी रहनुमाई करण लाइ हिकु गॾियल वर्किंग कमेटी ठाही वेई, जंहिंजे मशवरे मुताबिक़ कमु हलाइणो हो। पोइ हर महीने में हिकु या ॿ दफ़ा वर्किंग कमेटी गॾु थी ठराव पास करे हुकूमत खां कमु कराईंदी हुई। बावजूदि उन तवक़ात जे प्रोग्राम मुताबिक़ मुख्य कमु न थी सघिया। उनजो मुख्य कारण उहो हो त मीर बंदे अली ख़ान ऐं मुखी गोबिंद राम कमज़ोर वज़ीर हुआ, जे सेक्रेटरियुनि खां प्रोग्राम मुताबिक़ कमु कराए न थी सघिया। अजन सवाइ मुख्य मसइला जहिड़ोकि कानून इंतकाल एराज़ी ऐं कर्ज़नि जी मुआफ़ीअ जे बिलनि ते अंग्रेज़ अमलदारनि ऐं हिंदू मेंबरनि जे डप खां हू क़दम खणण लाइ तयारु न हुआ। हू सिर्फ़ु नंढा कम जहिड़ोकि दरबारुनि जूं कुर्सियूं ऐं रवेन्यू पंचरी माफ़ कराए सघिया। उन विच में मुखी गोबिंद राम कन ख़ानगी सबबनि करे वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई ॿाहिरि निकिरी वियो ऐं दीवान भोज सिंह स्पीकर वफ़ात करे वियो। उन्हनि जी ख़ाली थियल जायुनि जे भरण ते वरी कशमकश पैदा थी। हिंदू मेंबरनि जी अक्सरियत अॻे ई मुखालफ़त में वेठल हुई। जुमिला मुस्लमान मेंबर सर ग़ुलाम हुसैन जी वज़ारत जा हामी हुआ। उन ते सर ग़ुलाम हुसैन मुस्लमान मेंबरनि खे राज़ी करण लाइ सैयद मीरा मोहम्मद शाह खे स्पीकर चूंडाए छॾियो ऐं हिंदुनि खां डॉक्टर हेमन दास खे वज़ीर करे रखियो। हिंदुनि जी राय मिस्टर नेचल दास जे फ़ाइदे में हुई। उन तां वेतर हिंदू मेंबर वधीक नाराज़ थी पिया, लेकिन बावजूदि मुस्लमान मेंबरनि जे अक्सरियत साणसि शामिलु हुअण जी हिन हिंदू आम राय खां डिॼी मुख्य बिल पास कराइण खे पोइते उछलाए छॾियो। उन ते इत्तेहाद पार्टी वारनि खेसि नाराज़ थी ॿ शर्त ॾिना त या बिल पास कराए या ॿ वधीक बाहिमत वज़ीर वधाए त हू पाण ई बिल पास कराए छॾींदा। पर उहे ॿई शर्त हू मुख़्तलिफ़ वजूहात करे पूरा करे न सघियो, जंहिंजो तफ़सील नई सिंध लाइ जिदोजहद ऐं पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी जे किताब में ॾिनल आहे। आख़िर नाराज़ थियल असां कांग्रेस ऐं हिंदू मेंबरनि सां गॾिजी वज़ारत ॾाइण लाइ कट मोशन पेश कयो। उन ते सर ग़ुलाम हुसैन मूं ते मीम दोस्त जो ज़ोरबार विधो, पर उन करे बि आउं पंहिंजी राय खां कोन हटियुसि ऐं वज़ारत ड्राहे नई वज़ारत इत्तेहाद पार्टीअ जे वजूद में आंदीसूं, जंहिंजो वज़ीर आला ख़ान बहादुर अल्लाह बख़्श, वज़ीर सानी पीर इलाही बख़्श ऐं टियों वज़ीर मिस्टर नेचल दास वज़ीराणी मुक़ररु थिया। नई वज़ारत ठहण ते पीर इलाही बख़्श खे सिंध जो दौरो कराए कामोरनि जे असर घटि करण लाइ मुहिम हलाईसूं। उन खां पोइ प्रोग्राम मूजिबि तवक़ो रखीसूं त इत्तेहाद पार्टीअ जे दस्तूर अमल मुताबिक़ मुख्य बिल पास थियनि, पर हिंदू मुस्तक़िल मफ़ाद जी असर करे नई वज़ारत उहे बिल पास कराए न सघी। अल्लाह बख़्श खे मुस्लमान मेंबरनि जी वफ़ादारीअ ते एतबार कोन हो। हिननि जी अक्सरियत बुज़दिल, दगाबाज़ ऐं ख़ुदि मतलब हुई। मुस्लिम अवाम ख्वाब गफ़लत में सुतल हुआ। मंझंदि सियासी शऊर कोन हो। हू कामोरनि, ज़मींदारनि, पीरनि ऐं मुलनि जे मातहत हुआ। खेनि संदन नफ़े नुक़सान जी परूड़ कान हुई। पर आउं जंहिं सर ग़ुलाम हुसैन जी वज़ारत खे प्रोग्राम ते अमल न करण करे किरायो हो, माठ करे न वेठुसि ऐं वज़ारत ते बिलनि पास कराइण लाइ ज़ोर रखंदो आयुसि। उन वक़्तु धारे गवर्नर वज़ीरनि खे ज़रई ढलूं वधाइण लाइ ज़ोर रखियो। जीअं त ढलनि वधाइण जो सवाल निहायत नाज़ुक हो, उन करे अल्लाह बख़्श उन मसइले में मुंहिंजी मदद घुरी। मूं खेसि मशवरो ॾिनो त जुमिला पार्टियुनि खे जिन जी मदद सां हिन वज़ारत ठाही हुई घुराए संदन रायो मालूम करे, जंहिं ते हिन इत्तेहाद पार्टी, हिंदू आज़ाद पार्टियुनि ऐं कांग्रेस पार्टियुनि जूं मीटिंगूं घुराए राय वरिती। तंहिं ते सभिनी पार्टियुनि ढलुनि खे मुहमिल करे नए सिरे जांच कराइण जो फ़ैसिलो कयो, पर वज़ारत गवर्नर जे ज़ोर बार करे पार्टियुनि जे ठहरावनि जे ख़िलाफ़ मुल्क ते ढलूं मढ़े छॾियूं। उन तां इत्तेहाद पार्टीअ में असां नाराज़ थियासूं ऐं हिंदू ऐं कांग्रेस पार्टियुनि पहिरीं मुखालफ़त करे बाद में ॿाहिरि असरनि करे फेरो खाई वरी वज़ारत खे मदद करण जो दिलासो ॾिनो। उन ते एहतजाज करण लाइ मूं मौलाना अबुल कलाम आज़ाद ऐं सरदार वल्लभ भाई पटेल कांग्रेस पार्लियामेंट्री बोर्ड जे मेंबरनि खे फ़ैसिलो करण लाइ सिंध में घुरायो, पर उहे बि ख़ातिर खां फ़ैसिलो करे न सघिया। नतीजो उहो निकितो त असां आम राय पैदा करण वास्ते ऑल इंडिया मुस्लिम लीग लीडरनि खे सिंध प्रोविंशियल मुस्लिम लीग जे इजलास में घुरायो। उन मौक़े ते पंजाब जो वज़ीर आला सर सिकंदर हयात ख़ान, बंगाल जो वज़ीर आला मौलवी फज़ुल हक़ ऐं सर सादुल्ला ख़ान आसाम जो वज़ीर आला ऐं जिना साहब ऐं ॿिया आयल हुआ। उन खां मरगूब थी अल्लाह बख़्श मुस्लिम लीग में शामिलु थियणु क़बूलु कयो। सभिनी मेंबरनि मुस्लिम लीग पैकेज ते सयूं कयूं।
अल्लाह बख़्श खे उमेद हुई त पंजाब ऐं बंगाल वांगुरु हू ऑल इंडिया मसाइलनि में मुस्लिम लीग सां शामिलु हूंदो ऐं सिंध में खेसि मज़कूरा बाला सूबनि जी वज़ारतुनि वांगुरु हलणु न ॾिनो वेंदो। मगर ग़ुलाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जे चवण ते जिन्ना साहब अल्लाह बख़्श खे इस्तीफ़ा ॾेई वरी मुस्लिम लीग पार्टीअ जे लीडर चूंडजण लाइ ज़ोर रखियो, जा ॻाल्हि हिन क़बूल न कई। नतीजो उहो निकितो त समझोतो टुटी पियो ऐं हू वज़ारत में रहिजी वियो ऐं असां मुस्लिम लीग में ई रहियासीं। उन खां पोइ जिन्ना साहब जे चवण ते असां सर ग़ुलाम हुसैन खे मुस्लिम लीग असेंबली पार्टीअ जो लीडर अमीर बंदे अली ख़ान खे डिप्टी लीडर चूंडियो। जिन्ना साहब जी मौजूदगीअ में मुस्लिम लीग असेंबली पार्टीअ मूंखे अल्लाह बख़्श वज़ारत ख़िलाफ़ बेएतबारीअ जो ठहराव पेश करण लाइ चयो। बाद में जॾहिं उहो ठहराव सिंध असेंबलीअ अॻियां पेश थियो त मुस्लिम लीग जो लीडर सर ग़ुलाम हुसैन ऐं डिप्टी लीडर मीर बंदे अली ख़ान अल्लाह बख़्श खां वज़ारतूं वठी वञी सरकारी बेंचुनि ते वेठा। उन बाबति मुफ़सिल अहवाल नई सिंध लाइ जिदोजहद ऐं पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी किताबनि मां मिली सघंदो। अहिड़ीअ तरह अल्लाह बख़्श वज़ारत जी मुखालफ़त करे असां मुस्लिम लीग जे दामन में वञी फाथासूं। हाजी अब्दुल्ला हारून सूबे सिंध मुस्लिम लीग जो उन वक़्तु सदर हो। उहो मुस्लिम लीग जे ज़ोर वठाइण ऐं वज़ारत खे नुक़सानु पहुचाइण लाइ एतिरो मुंतज़िर हो जो जॾहिं सखर जे मुसलमाननि जे हिकु गिरोह मंज़िलगाह जी मस्जिद खे सरकारी कब्ज़े मां छॾाइण लाइ घुर कई त यकदमि उन सवाल खे हथ में खणी सिंध सरकार सां मस्जिद मोटाइण लाइ लिख पढ़ कई। ख़ातिर खां जवाब न मिलण ते सूबे मुस्लिम लीग जी वर्किंग कमेटीअ अॻियां सवाल पेश करे सीतागर करण जो ठहराव पास करायई। मीटिंग में मूं उन जी मुखालफ़त कई त मज़हबी ॻाल्हियुनि खे सियासी ॻाल्हियुनि सां मुलविस न कजे, पर ठहराव पास थी वञण बाद सीतागरनि जे चार्ज हथ में वठी ॿियनि साथियुनि सां गॾु नवंबर 1939 ईस्वीअ ते जेल में वियुसि, जंहिं करे सिंध में हिंदू मुस्लिम फ़साद थी पिया। हिंदुनि जॾहिं ॾिठो त अल्लाह बख़्श वज़ारत संदन जान ऐं माल जी हिफ़ाज़त करण में नाकाम थी हुई त हिननि मजबूर थी जेल मां ॿाहिरि निकिरण बाद अल्लाह बख़्श वज़ारत खे शिकस्त ॾियारे असांखे वज़ारत में आंदो। बावजूदि उनजे जो अल्लाह बख़्श हिंदुनि जी रज़ामंदीअ ख़ातिर मुसलमाननि खे जेलनि में विझी मंज़िलगाह में मारूं ॾियारे मस्जिद जो कब्ज़ो ख़ाली करायो। होॾां मुसलमान मेंबरनि जी अक्सरियत वोट खेसि ॾिना, छाकाणि त मुसलमान ज़मींदार मेंबरनि जी अक्सरियत में सरकार वक़्त जी मुखालफ़त करण जी हिमत ई कान हुई। कुझु वक़्तु वज़ारत में रहण बाद मूंखे मालूम थियो त हिंदू मेंबरनि जन असांखे वज़ारत में आंदो हो ऐं जन ते ई असांजो मदार हो त हिन प्रोग्राम मुताबिक़ असांखे कमु करणु न थिए ॾिनो। तंहिं करे सिगो ई मूं जिन्ना साहब सां सलाह करे वज़ारत खां इस्तीफ़ा ॾेई समूरो तवजो मुस्लिम लीग जमायत खे मुनज़म करण जो इरादो कयो। लेकिन मुख्य सवाल मुंहिंजे अॻियां उहो हो त वज़ारत खे कहिड़ीअ तरह मज़बूत करे प्रोग्राम मुताबिक़ सिंधी अवाम जे भले जा बिल पास कराइजनि। उन लाइ रस्तो सिर्फ़ु हिकु हो त जुमिले मुसलमान मेंबरनि खे कठो करे हिंदू मुस्तक़िल मफ़ाद जे चंबे मां आज़ादु कजे। उन लाइ मूं अल्लाह बख़्श खे वज़ारत में शरीक थियण लाइ चयो, पर जंहिं सूरत में हिन खे हिंदुनि तरफ़ां वज़ीर आला करण जो दिलासो मिलियल हो ऐं मुस्लिम लीग मेंबरनि जी वफ़ादारीअ ते सवाइ संदन पोइलॻनि खे खेसि भरोसो न हो। उन करे इनकार कयई। तंहिं करे मूं मौलाना अबुल कलाम आज़ाद खे घुराए उन जी मार्फत असर विचारायो त वज़ारत में शामिलु थिए, जंहिंजे चवण ते हू गॾियल वज़ारत में अधु वज़ीरनि जी शर्त ते रज़ामंद थियो। फ़ैसिलो उहो थियो त हिकु जाइ यकदमि ख़ाली करे अल्लाह बख़्श खे आंदो वञे ऐं ॿीं जाइ 1 महीने खां पोइ ख़ाली करे हिन जे धुर खे ॾिनी वेंदी। मूं बर वक़्तु इस्तीफ़ा ॾेई अल्लाह बख़्श खे वज़ारत में आंदो। उन ते जिन्ना साहब कावड़िजी पियो। हू गॾियल वज़ारत जे फ़ाइदे में न हो। संदसि ख़्यालु हो त समूरी वज़ारत मुस्लिम लीग मेंबरनि ते मुश्तमिल रहे। उहा ॻाल्हि सिंध जे हालतुनि करे नामुमकिन हुई। उन हालात लाइ जवाबदारी मथसि ऐं संदसि मुस्लिम लीग जे हवारियुनि मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि ते पई थिए। जन संदन नफ़े ख़ातिर सिंध जे मुस्लिम मेंबरनि जो तादाद ऐं नुमाइंदगीअ खे घटाराए छॾियो। जिन्ना साहब जे ज़िद करण सबबि ठहराव टुटी पियो ऐं बजट जे मौक़े ते अल्लाह बख़्श हिंदुनि सां गॾिजी मुस्लिम लीग वज़ारत खे शिकस्त ॾेई वज़ारत ठाही। मुस्लिम मेंबरनि मां सिर्फ़ु 2 मेंबर खोड़ो साहब ऐं गज़दर हुआ जे लालच ते अल्लाह बख़्श सां वज़ारत में शरीक न थिया ऐं असां उन
गॾु मुस्लिम लीग में रहिया ऐं असां सां उन गॾु मुस्लिम लीग में रहिया। 1942 ईस्वी में कांग्रेस अंग्रेज़नि ख़िलाफ़ु सत्याग्रह कयो, जंहिंखे कैट इंडिया तहरीक जे नाले सां सॾियो वियो। उन वक़्तु धारे हाजी अब्दुल्ला हारून वफ़ात करे वियो हो। अला बख़्श हाणे कांग्रेस सां पको थी वियो हो, तंहिं करे उन आज़ादीअ जे कारकुननि ते अंग्रेज़ तरफ़ां सख़्तियूं करण ते पंहिंजे लक़बनि तां एहतजाज तौरु दस्तबरदारीअ जो ऐलान कयो। जीअं त उन वक़्तु ॿी महाभारी लड़ाई हली रही हुई, अंग्रेज़नि अला बख़्श जे अहिड़े क़दम खे संदनि लाइ नुक़सानकार सम्झी खेसि वज़ारत आला तां डिसमिस करे छॾियो ऐं वज़ीर सर ग़ुलाम हुसैन खे वज़ारत ठाहिण लाइ सॾियो, जंहिं पीर इलाही बख़्श खे वज़ारत ॾेई अला बख़्श खे फेराए वरितो। पीर साहिब जो असुल खां उहो दस्तूर रहियो हो त इक़्तिदार जे हुसूल लाइ हर बुरो कमु करण लाइ तयारु थी वेंदो हो। तंहिं करे संदसि दोस्त अला बख़्श खे छॾे वञी सर ग़ुलाम हुसैन सां शामिलु थियो। वरी बि शाबास मिस्टर नेचलदास वज़ीराणीअ खे हुजे, जंहिं सर ग़ुलाम हुसैन जी वज़ारत में शामिलु थियण खां इनकार कयो। उन खां पोइ सर ग़ुलाम हुसैन मिस्टर कोड़े ऐं मिस्टर गज़दर खे वज़ारत में शामिलु थियण लाइ आछ कई, लेकिन जिन्ना साहब उन जे ख़िलाफ़ हो। संदसि चवणु हो त जंहिं सूरत में मुस्लिम लीग सिंध असेंबलीअ में मुखालिफ़ पार्टी हुई, तंहिं करे सर ग़ुलाम हुसैन जे एवज़ मुस्लिम लीग लीडर ख़ान बहादुर खोड़े खे वज़ारत ठाहिण लाइ घुरायो वञे हा, पर गवर्नर उहा ॻाल्हि क़बूल न कई। नेठि मज़कूरा बाला ॿई साहब सर ग़ुलाम हुसैन जी वज़ारत में उन शर्त ते दाख़िल थिया त सर ग़ुलाम हुसैन मुस्लिम लीग में ईंदो ऐं वज़ारत मुस्लिम लीग छॾिबी। अहिड़ीअ तरह सिंध में मुस्लिम लीग अंग्रेज़नि जे आधार ते वरी ताक़त में आई। मूंखे जिन्ना साहब ऑल इंडिया मुस्लिम लीग वर्किंग कमेटीअ ते अॻे ई मेंबर नामज़द कयो। उन करे ऑल इंडिया आइनी मसइलनि में दिलचस्पी वठण करे मुंहिंजे सियासी कम जो दाइरो वधी वियो। हाजी अब्दुल्ला हारून जे वफ़ातीअ खां पोइ मूंखे जिन्ना साहब सूबे सिंध मुस्लिम लीग जो सदर चूंडियो हो ऐं ख़ान बहादुर खोड़े खे उन जे जाइ ते ऑल इंडिया मुस्लिम लीग वर्किंग कमेटीअ ते मेंबर नामज़द कयो हो। कांग्रेसी जेलनि में हुआ। जिन्ना साहब वर्किंग कमेटीअ जी मीटिंग बम्बईअ में घुराई। उन में अहिड़ो ठराव पास करणु घुरियो थिए जंहिंमें अंग्रेज़नि जी हमदर्दीअ में हलचल जो ॾोह कांग्रेस ते विझणु घुरियाई थिए। मूं उन वक़्तु कांग्रेस सां समझौतो करण जी तजवीज़ पेश कई, जंहिं ते नाराज़ थी पियो। अहिड़ीअ तरह मूंखे आहिस्ते थी पतो पवणु लॻो त मुस्लिम लीग जी सियासत मुस्लिम अक़लियत वारनि मुस्लमान मुस्तक़िल मफ़ाद ऐं अंग्रेज़नि जे फ़ाइदे ख़ातिर हलाई थिए वई। थोरे वक़्त बाद सिंध में सर ग़ुलाम हुसैन वज़ारत बदनाम थियण लॻी। मूं सूबे सिंध मुस्लिम लीग जे सदर जी हैसियत में हालतुनि सुधारण लाइ जिन्ना साहब खे रिपोर्टूं कयूं, पर हिन साहब उन्हनि खे ॿुधो अणॿुधो करे छॾियो। उन तां मुंहिंजी वज़ारत जे विच में इख़्तिलाफ़ थी पिया। जॾहिं ख़ान बहादुर खोड़ो अला बख़्श मरहूम जी शहादत जे केस में जेल में वियो त पोइ तां सर ग़ुलाम हुसैन अक्सर मुस्लिम लीग मेंबरनि जी राय ख़िलाफ़ मीर ग़ुलाम अली ख़ान खे संदसि जाइ ते वज़ीर नामज़द करे छॾियो। हाणे सर ग़ुलाम हुसैन अंग्रेज़ गवर्नर जे आर्डर ते अहिड़ा कम करणु लॻो जे जमायत जे बदनामीअ जो बाइसु बनिया थे, पर बावजूद उनजे जिन्ना साहब हिन जो हामी रहियो। वधीक अहवाल नई सिंध लाइ जिदोजहद मां मिली सघंदो। मूं बावजूद उन्हनि ॻाल्हियुनि जे 1943 ईस्वी जे 3 मार्च ते सिंध असेंबलीअ में पाकिस्तान जे क़याम लाइ तजवीज़ पेश करे ठहराव पास करायो। उन वक़्तु कयल तक़रीर जा कुझु टुकड़ा नाज़रीन जे मुलाहिज़ा लाइ हेठि ॾियां थो।